यारा सो यारा बहराणा वसा खुशी जा अॼु मीअड़ा झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची यारा सो यारा बहराणा वसा खुशी जा अॼु मीअड़ा झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची साईं लाल दास चक्कर बाटा वारा साईं छोटू राम उल्लासनगर वारा साईं जगदीश भाई साहिब अहमदाबाद वारा अॼु अची वधाई शान आ सोनू साईं बाबा जुगत राम संतन जा थिया दर्शन अॼु सब जा मन थिया परसन झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची मेलो मेलो दुलिया शहर में लालण जो लगो मेलो दुलिया शहर में बिन बहराणे कारज न पूरो बिन बहराणे कारज न पूरो झूलण बिन हर सिंधी अधूरो साईं लाल दास आहे ॿुधायो आ महान झूलण जो बहराणो सिंधिन जो इष्ट देवता झूलेलाल आ असांजो देवता झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची मेलो मेलो दुलिया शहर में लालण जो लगो मेलो दुलिया शहर में बाबा गुरुमुख दास जी रहमत सां बाबा गुरुमुख दास जी रहमत सां 1111 बहराणा खूब सजा साईं लाल दास जे श्री मुख सां सतसंग पर वचन अॼु थींदा नचो सारा अचो सारा मस्तीअ में गुंदिया वारा झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची सर्व सिंधी समाज दूलिया सर्व सिंधी समाज दूलिया आभार मने साईं लाल दास जो पंहिंजो प्यार अची साईं यादिनो करे कृपा बाग असांजो ठाहियो नचो सारा अचो सारा मस्तीअ में गुंदिया वारा झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में मौज मची झूलेलाल रहमत कई दुलिया शहर में
लालण जो मेलो आ खुशन जो जमेलो आ दुलिया शहर सारो सजीरो यारा सौ यारा बहराणन जो मेलो आहे लगी रो लालण जो मेलो आ खुशन जो जमेलो आ दुलिया शहर सारो सजीरो यारा सौ यारा बहराणन जो मेलो आहे लगी रो जी मूर्ति जगह जेको थी सके सुबह जो रुपयो 10 रुपया 5 रुपया वो जमा कयो ऐं पंहिंजे पाड़े में जेके गरीब अथव उन्हनि जी सहायता कयो उन्हनि मां जिन वटि असां निमंत्रण ॾेई आयासीं उन्हनि जे असांजे निमंत्रण खे मान ॾेई करे वधि में वधि माण्हू वठी करे असांखे शेवा जो मौक़ो ॾिनो इन लाइ मां तव्हांजो तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां। दुनिया में सिंधियुनि जो कुंभ जो मेलो आहे हिते लाल साईं जो मेलो आहे असांजे इष्ट जो असांजे परमात्मा जो मेलो आहे आयो लाल सभई चओ मां दुनिया सभिनि संतनि जे असां जेके असांजे दुनिया जी पावन नगरी में आहिनि सभिनि जो धन्यवाद ऐं हुन चरण वंदन थो कयां माण्हुनि जो असांजा जेके बि सेवादारी आहियो तव्हां सभिनि जो धन्यवाद आहे सभु पंथनि वारा सभु मंदर टिकाणा संस्थाऊं सोसाइटियूं सभिनि जो असां धन्यवाद था कयूं एॾो वॾो समाज जो मेलो आहे इहो दुलिया सिंधी समाज जी शान आहे सॼे समाज जो मेलो धूमधाम सां असां गॾु मिली करे मल्हायो जेको असांजी प्लानिंग हुई जे असांजो सोच रखी मीटिंगूं कयूं प्लानिंग हुई उन हिसाब सां हाणे ताईं प्रोग्राम थी रहियो आहे राति जो जेको भंडारो आहे ऐं इहो जेको लाल साईं जो मेलो आहे इहो असांजो झूलेलाल भॻवान जो मेलो असां सभिनि खे वाधायूं था ॾियूं एडवांस में करोड़ करोड़ वाधायूं आयो लाल सभई चओ बाबा सभिनि संतनि जे चरणनि में हथ रखी करे आॻियां वठंदासीं हकीमन के कहरी खबर मर्ज जी तही कहरे मर्ज जो भी मारिया मुझो दारू दवा हाँ लाल साईं खे चवणो आहे मुझो दारू दवा मुझो दारू दवा तुझो दीदार आ मुझो दारू दवा तुझो दीदार आ ओ कोई देखे या न देखे बाबा तेरा कोई देखे या न देखे बाबा तेरा तू अपनी गरज को माथा हाँ ये बात सच्चे सुनी अरे वो मैंने मतलब चलाईंदो आहे अॼु जेको बि आयो आहे इहा ॻाल्हि सुठी आहे त मां आया आहियो पर पंहिंजे मतिलब जे लाइ आहियो अपनी गरज को माथा टेक रहा है अपनी गरज को माथा टेक रहा है तू अपनी गरज को माथा टेक रहा है अपनी गरज को माथा टेक रहा है कोई देखे या न देखे बाबा देख रहा है कोई देखे या न देखे बाबा देख रहा है कोई देखे या न देखे वो सरसा देख रहा है कोई देखे या न देखे बाबा देख रहा है साईं वो सबका हे कयो मां हो कयो हे मैदान त सही मां ठहराया ये मंदिर मां ठहराया करण वारो त सही
अरे लाला असा में तो कहो सब ने करण वारो सब लाला हां करा था किसी हाथ से एका करे तो उन की मर्जी आ मैंने दान किया मैंने मान किया हल्का दान किया मैंने मान किया मैंने इसको दिया मैंने उससे लिया मैंने इसको दिया मैंने उसको दिया मैंने ये किया मैंने वो किया मैंने ये किया मैंने वो किया वो जो लंबी 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 जो लंबी 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 देख रहा है जो लंबी 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 देख रहा है ये जो लंबी 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 ये जो लंबी 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 ये जो लंबी 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 देख रहा है जो लंबी 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 देख रहा है कोई देखे या न देखे साई देख रहा है कोई देखे या न देखे साई देख रहा है कोई देखे या न देखे बाबा देख रहा है कोई देखे या न देखे हुनर देख रहा है तुम जो आनिया तुम जो आनिया कैसा काल दगड़ दे तुम जो आनिया कैसा काल दगड़ दे 11 सौ जाना असी आयूं बोली अल मता तू बुलाई बाज करे वारन दे गुरु नानक तुझो जस आए बोलो अमलाल आयो लाल सखरवार झूलेवार झूले झूले झूलेला चकर बाटा खां साईं लाल दास आया अज रंग रची व्या साईं छोटू राम साहिब उल्हास नगर खां आया अज मेला मची व्या साईं जगदीश भाई साहिब अहमदाबाद खां आया रंग रची व्या सोनू साईं पिंपरी वारा बाबा जुगत राम अची कई रहमत बाग खुली व्या चकर बाटा खां साईं लाल दास आया अज रंग रची व्या साईं छोटू 1111 खां वधीक ते टारगेट आहे तक़रीबन 1250 बहिराणा साहिब हिते विराजमान थी चुका आहिनि 1250 इन ख्यालनि सां इन वीचारनि सां मुंहिंजे मन में ॻाल्हि आई कि समाज के एकजुट करण जो तरीक़ो हिक धागे में ॿधण जो तरीक़ो यदि आहे त उहो असांजो भगवान झूलेलाल साईं असांजो लाल साईं हर हर झूलेलाल पर मुंहिंजो को निवेदन आहे तव्हां सभिनि सां ॿियो कुझु न अॼु हिन सुहिणी भूमीअ ते इन ई भूमीअ ते 2017 में असां झूलेलाल कथा कईसीं ऐं वरी अॼु ॾिसो कीअं फ्री करे वक़्तु आयो आहे इन ई भूमीअ ते 1200 खां वधीक बहिराणा थियनि था ॾाढी संगत ईअं लॻंदो आहे कि धुलिया ऐं दुनिया में ॾाढो वॾो अंतर आहे मूंखे लॻंदो आहे धुलिया में दुनिया आहे मूंखे लॻंदो आहे कि तव्हां जहिड़ो कोई प्यारो कोई इंसान नथो थी सघे हाणे चवंदो कीअं कि 8 नवंबर 2016 को एक घोषणा हुई आज के बाद 500 और 1000 के नोट नहीं चलेंगे असां पंहिंजे अखुनि सां 500 1000 नोट खे बदलंदे ॾिठो आहे इन खां पोइ आयो 21 मार्च 2020 किसी को अपने घर से बाहर नहीं निकलना है क्योंकि कोरोना वायरस फैला हुआ है ये आपको परेशान कर सकता है असां पंहिंजे अखुनि सां लॉकडाउन थींदे ॾिठोसीं ऐं इन खां मज़ो तॾहिं आयो कि जेॾी महिल असां 22 जनवरी 2024 ते राम मंदिर ठहंदे ॾिठोसीं तालियूं जय श्री राम जय श्री राम अरे धीरे चलो जय श्री राम
वॾड़नि ऐं असां छा ॾिठो हा प्यारी संगत हिकु अहिड़ो शब्द आहे जंहिंसां माण्हू मरी वेंदो आहे उहो बि 3 अखरनि जो ऐं हिकु शब्द अहिड़ो आहे जंहिंसां माण्हू तरी वेंदो आहे ख़बर अथव कहिड़ो हिकु शब्द आहे आई लव यू जेको कई माण्हू कल्ह मुंहुं कारो ज़रूरु कयो ऐं हिकु अहिड़ो शब्द आहे जय श्री राम जय झूले हा सम्झो तव्हां हाणे तव्हांखे चॉइस करणो आहे कि कहिड़ो शब्द पाण खे पकड़णो आहे प्यारी संगत असां उहे माण्हू आहियूं जेको 22 जनवरी 2024 ते राम मंदिर ठहंदे ॾिठोसीं ऐं इन खां पोइ 2 जनवरी 2025 खां वठी करे हाणे ताईं 144 सालनि वारो कुंभ ॾिसी रहिया आहियूं अरे प्यारी संगत पर हिकु मज़े जी ॻाल्हि ॿी बि आहे चओ कहिड़ी पुछो कहिड़ी ॻाल्हि इहा आहे मज़े जी ॻाल्हि इहा आहे कि पाण दुनिया में 1200 बहिराणा बि ॾिसी रहिया आहियूं तव्हां बि ॾिसो था ॾाढो ॾाढा पंहिंजे लाइ हाणे भॻवान सभिनी खे वॾी हयाती ॾे जेके ॾिसी वञनि था उहे ख़ुशि त थींदा भॻवान खे चवंदा चओ जय झूलेलाल सिंधी न आहियो छा हो जेको सचो सिंधी आहे लाल जो फोटो घर में लगा सिंधियुनि जी पहचान झूलण लाल सवा ॿियो कोई न आहे हिंद हुजे या सिंध हुजे झंडो झूलण जो झूले हर लालदास नारो ओ हर हर झूलेलाल साईं घर घर झूलेलाल साईं हर हर झूलेलाल साईं घर घर झूलेलाल साईं ओ हर 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 झूलेलाल साईं घर घर झूलेलाल साईं हर हर झूलेलाल साईं घर घर झूलेलाल साईं तारियूं भई सबके जेके सिंधी आयो भई कसदा बाबा ड्रोन शॉट ओ जेको सच्चो ओ जेको सच्चो सिंधी आहे लाल जो फोटो घर में लगाए जेको सच्चो सिंधी आहे लाल जो फोटो घर में लगाए सिंधियुनि जी पहचान झूलण लाल सवा ॿियो कोई न आहे सिंधियुनि जी पहचान झूलण लाल सवा ॿियो कोई न आहे हिंद हुजे या सिंध हुजे झंडो झूलण जो झूले हिंद हुजे या सिंध हुजे झंडो झूलण जो झूले लालदास नारो ओ हर हर झूलेलाल साईं नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुभाषहस्ताय जशासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते मम सवीणायागः च ॐ श्री जलाधिनाथाय नमः ॐ श्री जलाधिनाथाय ॐ श्री जलाधिनाथाय नमः ॐ श्री जलाधिनाथाय नमः ॐ श्री जलाधिनाथाय नमः ओम श्री वरुण देवाय नमः ओम श्री वरुण देवाय नमः ओम श्री झूलेलालाय नमः ओम श्री झूलेलालाय नमः ओम श्री अमरलालाय नमः ओम श्री अमरलालाय नमः ओम श्री मत्स्य आरूढ़ाय नमः ओम श्री मत्स्य आरूढ़ाय नमः ओम श्री अश्व आरूढ़ाय नमः ओम श्री अश्वारूढ़ाय नमः ओम श्री जल आधाराय नमः ओम श्री जल आधाराय नमः ओम श्री जल जीवनाय नमः ओम श्री जल जीवनाय नमः ओम श्री जलाधिनाथाय नमः ओम श्री जलाधिनाथाय नमः ओम श्री सिंधुपति देवाय नमः ओम श्री सिंधुपति देवाय नमः ओम श्री उदय चंदाय नमः ओम श्री उदय चंदाय नमः ओम श्री इष्ट देवाय नमः ओम श्री इष्ट देवाय नमः लाल साईं वठ पंहिंजो बख साईं वठ पंहिंजो पख असां दासन खे पंहिंजे चरणनि में रख असां दासन खे पंहिंजे चरणनि में रख आयो लाल सभई चओ झूले सभई बहिराणे साहिब ते फल अर्पण कंदा जिंदा मुंहिंजा लाल जिंदा पते रखे जिंदा कम करे जिंदा दुख कटे जिंदा तेरी आरती सुरन मुंहिंजा लाल
फूल तुझे दर ते साईं जेको पेर भरे खाली तुझे दर पहली बेरी उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो खणी बहराना मथे ते जेको जेको नचंदो हाँ उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो खणी बहराना मथे ते जेको जेको नचंदो। ये 4 लाइटें बीच वाली जो है ना भैया लाइट वाले से निवेदन है ये लाइट बंद कर देंगे 4 लाइटें ॾिसो उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो जेको जेको नचंदो तुंहिंजो भाग खुलंदो जेको नचंदो तुंहिंजो भाग खुलंदो तुंहिंजो नसीब खुलंदो उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो उखणी बहराणा मथे ते जेको जेको नचंदो ओ बाबा ओ सिद्धि बाबा ओ बाबा ओ सिद्धि बाबा क्या बात है सबके नचणो बि आहे थोरो जेको गलिया आहे उहो विच में उते बि अची वञे कुझु असांजा बहिराणे वारा साहिब उल्लास नगर खां आया अॼु मेला मची विया सिंधियात जी अॼु मौज लॻी आहे यार सो यार बहिराण सजी विया लालण जा दीवाना सभई अची विया दर्शन करण अॼु साईं जो अची विया सिंधियात जी अॼु मौज लॻी आहे यार सो यार बहिराण सजी विया लालण जा दीवाना सभई अची विया दर्शन करण अॼु साईं जो अची विया चकर बाटा खां साईं लालदास आया अॼु रंग रची विया साईं छोटू राम साहिब उल्लास नगर खां आया अॼु मेला मची विया झूलण जी महिमा संतन ॿुधाई इष्ट देव झूलण भगवान आए सिंधी सारा झूलण जा दीवाना झूले लाल दयावान आए झूलण जी महिमा संतन ॿुधाई इष्ट देव झूलण भगवान आए सिंधी सारा झूलण जा दीवाना झूले लाल दयावान आए लालण जो मेलो आ खुशनि जो जमेलो आ धूलिया शहर सारो सजी वियो यारां सौ यारा बहिराणनि जो मेलो आहे लॻी वियो लालण जो मेलो आ खुशनि जो जमेलो आ धूलिया शहर सारो सजी वियो यारां सौ